अस्सलामुअलैकुम। आई एम टीचर पुष्पा। तव्हां अॼु मैथ में हिकिड़ो टॉपिक क्लियर कंदासीं त डिविज़िबल बाय 3 टिनि सां उहे कहिड़ा अंग आहिनि जेके टिनि सां वंड थींदा आहिनि। इन खां पहिरियों मां तव्हां मुंहिंजे प्लेलिस्ट में वेंदव त तव्हांखे 5 सां वंड वारा मिली वेंदा। हुन सां रिलेटेड ॿिया बि खोड़ सारा मैथ जा प्रॉब्लम हल थियल तव्हांखे फैक्टराइज़ेशन मैट्रिक्स वग़ैरह तव्हांखे मिली वेंदी। ऐं कहिड़े बि इम्तिहान जे लाइ तव्हांजे लाइ तमामु सुठो टॉपिक आहे त तव्हांखे पहिरियां जेका बेसिक जी ख़बर हुजे उन खां पोइ तव्हां शयुनि खे हल करणु तमामु आसान थी वेंदो। ठीकु आहे, हाणे हलूं था पंहिंजे टॉपिक ते। ऐं हिन सां गॾु मां तव्हांखे हिन जूं ट्रिक्स बि ॿुधाईंदमि त ही जेके ट्रिक्स आहिनि इहे छो ज़रूरी आहिनि ऐं छाजे लाइ ज़रूरी आहिनि। ठीकु आहे, उन खां पहिरियों असां ॾिसंदासीं त टिनि सां उहे कहिड़ा अंग आहिनि जेके टिनि सां वंड थींदा आहिनि, डिविज़िबल हूंदा आहिनि। पहिरियां ऑलवेसली 3 1 टका 3 2 टका 6 माना 6 खे 2 टका 9 ॾिसंदव, 4 टका 12 ॾिसंदव, 5 टका 15, 6 टका 18, 7 टका 21, 8 टका 24, 9 टका 27 ऐं 10 टका 30। ठीकु आहे, हे त जेको आहे सो टिनि सां आराम सां डिवाइड थी था वञनि। उन खां सवाइ उहे कहिड़ा जीअं वॾा अंग था अचनि उन्हनि खे असां कहिड़े तरीक़े सां टिनि सां वंड करे सघूं था या कहिड़नि अंगनि सां टिनि खे असां वंडे सघूं था। हाणे उन जे लाइ छा हूंदो आहे, इहे असां छो सिखंदा आहियूं, इन लाइ त जॾहिं बि असां बेनिफिट्स इन जा इहे आहिनि त असां HCF था कढूं या LCM कंहिंजी असां कढूं था या स्क्वायर रूट था कढूं त उन जे लाइ असांखे छा हूंदो आहे, स्क्वायर रूट था असां कढूं त इन जे लाइ इहे तमामु सवलो तरीक़ो हूंदो आहे त उनखे आसानीअ सां असां हल करे सघूं था। ठीकु आहे, हाणे ॿियो था ॾिसूं, सपोज़ असां हिकिड़ो एग्ज़ाम्पल था वठूं। छा ही जेको आहे सो नंढे खां असां शुरू कयूं था वॾे ते हलंदासीं। ठीकु आहे, हाणे आहे असांजो 51। हाणे ही कीअं ख़बर पए त टिनि सां वंड थींदो या न थींदो, उनजो हिकिड़ो आसान तरीक़ो आहे, हिकु ट्रिक आहे त तव्हां छा कयो, हिननि ॿिन्ही अंगनि खे पाण में जोड़ कयो। 5 + 1 घणो थींदो, 5 ऐं 1 6। हाणे ॾिसो 6 टिनि सां वंड थिए थो, हा थिए थो, 2 टका 6 त हाणे माना हे छा थी वियो, टिनि सां वंड थींदो। ठीकु आहे, हाणे हे आसानीअ सां असां सम्झी वियासीं। हाणे ॿियो नेक्स्ट एग्ज़ाम्पल था वठूं 2 1 5। हाणे हिन खे पहिरियां छा कंदासीं, हिननि टिनी अंगनि खे पाण में जोड़ कंदासीं। 3 ऐं 1 2 ऐं 1 3, 3 ऐं 5 घणो थी वियो इहो असांजो 8। हाणे 8 ॾिसो छा टिनि सां वंड थिए थो, न हीअ टिनि सां वंड न थींदो, यानी की हिन खे असां टिनि सां वंडे नथा सघूं। ठीकु आहे, हूअं त तव्हां हिनखे वंड कयो वरी ॾिसोसि, हिकु खोड़ो हणी ॾिसो, इहो इलाही टाइम कंज़्यूमिंग आहे। हे तमामु ईज़ी तरीक़ो आहे, अहिड़े तरीक़े सां असां आसानीअ सां वंड करे सघूं था। हाणे नेक्स्ट आहे 42,711। हिन खे छा कंदासीं, पहिरियां सभिनी डिजिट्स खे पाण में प्लस कंदासीं। हाणे हे ॾिसो 4 ऐं 2 6, 6 ऐं 7 13, 14 ऐं 1 15। हाणे 15 आसानीअ सां जेको आहे सो टिनि सां वंड थी वेंदो, यानी की हे बि टिनि सां वंड थी वेंदो। हाणे नेक्स्ट था वठूं एग्ज़ाम्पल। जेतिरा वधीक एग्ज़ाम्पल तव्हां कंदव एतिरी तव्हांखे हे कॉन्सेप्ट क्लियर थी वेंदो। ठीकु आहे, हाणे हीअ असां वटि हिकिड़ो डिजिट आहे 3 + 3 + 1 + 3। हाणे 3 3 ॾिसी तव्हां पहिरियां सम्झंदव कि आसानीअ सां जेको आहे सो टिनि सां वंड थी वेंदो, पर इन जे असां हिन ट्रिक तरीक़े सां ॾिसंदासीं त असांजो जोड़ छा थो अचे, पोइ असां हिनखे वंड कंदासीं। 3 ऐं 3 6, 6 ऐं 1 7, 7 ऐं 3 घणो थी वेंदो 10।
हाणे ॾिसो हीउ 10 आयो आहे, हीउ जेको आहे 3 सां वंड न थींदो। हूअं त 3 जे करे असां जेकर हिनखे ॾिसूं असां चऊं हे 3 सां वंड थी वेंदो, पर इहो 3 सां वंड न थी वेंदो। हाणे हीउ कुझु एग्ज़ाम्पल हुया। हाणे हीउ छाजे लाइ बहितरीनु हूंदो आहे त फैक्टराइज़ेशन। हाणे फैक्टराइज़ेशन जे लाइ हूंदो आहे, हाणे ॾिसो 2 4 3 असां वटि हिकिड़ो एग्ज़ाम्पल आहे। हाणे जेकॾहिं असां हिननि जा फैक्टर कढंदासीं, सपोज़ कयो हिन जा फैक्टर था कढूं त पोइ छा कंदासीं, पहिरियां फस्ट हिन खे पाण में जोड़ था करे ॾिसूं। 6 6 3 7 8 9 9 आयो आहे, यानी कि हे 3 सां हे सॼो दर्जो 3 सां वंड थी वेंदो। हाणे करे था ॾिसूं, हे थी वेंदो असांजो 8 टिका 24 1 टिका 3। हाणे 81 खे जेकर तव्हां जोड़ कंदो वरी बि 9 थो अचे त हे बि 3 सां वंड थी वेंदो। हे घणो थींदो, 2 2 टिका 6 6 2 7 टिका 21 27, वरी हिनखे 27 थी वेंदो, 9 टिका 27, हाणे 3 टिका 9, वरी हिनखे कंदो 1 टिका 3। हे आराम सां जेको आहे सो 3 सां वंड थी वियो। हीअ हुया असां हिन जा फैक्टर कढियासीं। फैक्टर स्क्वायर रूट जे लाइ कढिबा आहिनि, LCM जे लाइ कढिबा आहिनि, या HCF जे लाइ हीअ फैक्टराइज़ेशन वारो अमल कबो आहे। ठीकु आहे। आई होप हीअ तव्हांखे बिल्कुलु सम्झ में अची वियो हूंदो। उन खां अलावा ॿिया बि जेके आहिनि से हिन सां रिलेटेड जेके बि अची था वञनि सुवाल, उहे बि मां तव्हांखे अहिड़े आसान ऐं सवले तरीक़े सां सम्झाईंदमि, तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अची वेंदी। टिल देन मिलंदासीं वरी ॿिए कंहिं वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।